क़ौमी असेंबली मेंबर आमिर लियाकत हुसैन कराची में लाडाणो करे वियो आहे। आमिर लियाकत हुसैन खे गणती जोगी हालत में निजी अस्पताल मुंतकिल कयो वियो हो, जिते डॉक्टरनि तिबी मुआइने खां पोइ संदसि लाडाणे जी तस्दीक कई हुई। आमिर लियाकत जे मौत जे हवाले सां इहे तफ़सील आहिनि त आमिर लियाकत हुसैन जे कमरे जो दर बंदि पयल हो, जंहिंखे घर जा मुलाज़िम डिघे वक़्त ताईं खड़काईंदा रहिया हुआ। मुलाज़िम ॿुधायो त आमिर लियाकत जी गुज़िरियल राति तबियत ख़राब थी पई हुई, खेसि दिलि जी तकलीफ़ थी रही हुई। मुलाज़िमनि आमिर लियाकत खे अस्पताल वठी वञण जो बि चयो, पर हुन इनकार करे छॾियो हो। ज़रियनि जो चवणु आहे त आमिर लियाकत हुसैन खे संदसि घर मां एम्बुलेंस ज़रिए अस्पताल मुंतकिल कयो वियो। अस्पताल ज़रियनि मूजिबि डॉक्टरनि जो चवणु आहे त आमिर लियाकत खे मुअल हालत में अस्पताल आंदो वियो हो। आमिर लियाकत जे ड्राइवर पुलिस खे संदसि तबियत ख़राब हुजण जो इतलाह ॾिनो हो ऐं ॿुधायो त आमिर लियाकत जे कमरे मां दाहुनि जा आवाज़ अची रहिया आहिनि। पुलिस मूजिबि आमिर लियाकत जे घर जी बिजली कोन हुई, जंहिं सबबि जनरेटर हली रहियो हो ऐं घर में जनरेटर जो दूंहों पकिड़ियल हो। आमिर लियाकत जे मौत जा कारण ॼाणण लाइ संदसि पोस्टमार्टम करायो वेंदो, जंहिं बाद तफ़सील साम्हूं ईंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।